गुस्ताख उहो हूंदो आहे जंहिंजे ॿिज में रोलो हूंदो आहे, जंहिंजो ॿिज सही आहे सो नबीअ जी गिला असुर न कंदो। हा या न? अबा पंहिंजे नबीअ जी गिला हिलाली कंदो या हरामी? ॾाढे चओ ॾाढे। अवा ओड़े में पाड़े में जिथे न को वहाबी थियो हुजे हुनजो तव्हां पोयर वञी ॻोल्हियोसि, खोलियोसि वञी, किथां न किथां रोलो हूंदुसि। नबीअ जो गुस्ताख उहो थींदो आहे जंहिंजे निकाह में रोलो हूंदो आहे। ख़बरदार मुस्लमान ज़िना खां बचो, ज़िनाऊं न कयो मतां वहाबी वधी वञनि। ज़िना न कंदो त इंशाअल्लाह ताला वहाबी कोन थींदा। न जनाज़ो पढ़ायो, न ईद पढ़ायो, न निकाह पढ़ायो, न 5 वक़्त निमाज़ पढ़ो। उन पुछा पंहिंजूं मस्जिदूं जोड़ियो, पंहिंजा पेशमाम रखो, पंहिंजा मदरसा क़ाइमु कयो, पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ॾियारियो, त ॾिसो त सॼो जहान सुन्नियुनि सां भरिजी थो वञे। हजरत फारूक आजम जे जनाज़े में हज़ारे सहाबी हन। चओ सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्लाह बिन सलाम उठ डोड़ाईंदो 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 जो पहुतो परे खां ॾिठई त हाओ ॿेली जनाज़ो खणी आया हन, सिफ़ूं ॿधनि था। हाणे जनाज़े में देर घणी, 4 तकबीरूं देरी कान्हे। हिन वीचारे परे खां घणो ई उठ खे भॼायो, पर जनाज़े जी निमाज़ शुरू थी वई। ही जीअं जो पहुतो त मुसलमाननि असहाबनि हज़रत उमर फारूक जे जनाज़े ते सलाम वराए छॾियो। जनाज़ो थी जंहिंमहिल जनाज़ो थी वियो त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम अची पहुतो। पहुचण सां हक़ लॻी, इन सबक़तुमूनी फिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ। ओ मुहम्मद करीम जा सहाबी आओ, हजरत उमर जो जनाज़ो त तव्हां पढ़ी विया हो। मां डोड़ी डोड़ी कोशिश कई त पहुचा, पर पहुची कोन सघियो आहियां। हाणे महिरबानी करियो, निमाज़ त पढ़ी विया हो, पर तकड़ न कयो, मांखे अचण जो बीहो त दुआ गॾिजी घुरूं। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। इन सबक़तुमूनी फिस्सलाते फला तस्बिकूनी बिद्दुआ। अवां मुखां मुंहिंजे गैर हाज़िरी में निमाज़ पढ़ी विया हो, इहा त नेमत मूंखे नसीब कान थी आहे, पर यार हाणे इहा त तव्हांजे वस में आहे त तरसणो। मां उठ तां लहा ॾाचीअ खे ॿधा तव्हां वटि अचां, पोइ गॾिजी दुआ घुरूं। भला एतिरो त थींदो त जनाज़ो त वियो, पर दुआ में त शरीक थींदुसि। कंहिं बि असहाबीअ इनकार कोन कयो। हज़ारनि जे तादाद में सहाबी हन। हजरत उस्मान मौजूद आ, हैदर करार मौजूद आ, हसनैन करीमैन मौजूद हन, वॾा वॾा जलीलुल कदर सहाबी मौजूद हन। कहीं इहे कोन कयो त बाबा जनाज़ो खुद दुआ आहे, हाणे वरी कहिड़ी दुआ घुरो, बस बस जनाज़ो खणो रे खणो न। सब सहाबी तरसी पिया। अब्दुल्लाह बिन सलाम आयो, सभिनि गॾिजी दुआ घुरी। मालूम चो त जनाज़े खां पोइ दुआ घुरणु असहाबनि जी सुन्नत आ, ऐं असहाबनि खे तालीम ॾियण वारो मुंहिंजो मुहम्मद अरबी आहे। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे ताकीद। दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो, असहाब हुज़ूर करीम जे सुन्नत जा तारक हा या सुन्नत जा आमिल हा? महबूब जे सुन्नत ते अमल कंदा हा या महबूब जे सुन्नत जे ख़िलाफ़ वेंदा हा? ॾाढे त चओ। पोइ हिन निभागे खे ख़बर पई आहे जाहिल मुल्ला खे, नीम मुल्ला नीम हकीम पढ़ियो अथव न बा? नीम मुल्ला ख़तरे ईमान, नीम हकीम ख़तरे जान, वरी नीम दर्जी ख़तरे थान। हा भई, अधूरो दर्जी हूंदो कपिड़े जो बेड़ो बोड़े छॾींदो, अधूरो मुला हूंदो हिक जी ॿी फतवा ॾेई छॾींदो। मुंहिंजा प्यारा भाउ जे मुलो हूंदो अधूरो त उहो बि हेॾो जी हेॾे करे माण्हू जा ईमान ज़ाया कंदो। अवां जे हिन मुल्क में हिकिड़ो निभागो मुसीबत पैदा थियो आहे, जेको पाण खे डॉक्टर बि सॾाए थो त मौलवी मिस्टर बि सॾाए थो। अरे तूं निभागा न मुला न मौलवी न डॉक्टर न, छा ॿिन्ही पासे खां वियो आहे। तुंहिंजो त धंधो ई पढ़ण वारे टाइम ते ॿियो हूंदो हो, न को तोखे मदरसो नसीब थियो, न को तोखे डॉक्टरी नसीब थी। रुगो रड़ियूं करे माण्हुनि जा ईमान तो चंडरा ख़राब करी, तूं पंहिंजो असुल नसुल तो ॼाण। तोखे कहिड़ी ख़बर क़ुरान जी, तोखे कहिड़ी ख़बर हदीस जी? तुंहिंजे बाबनि खे ई ख़बर कान्हे का त जाहिल, तोखे कहिड़ी ख़बर हूंदी? ख़ुदा जो कसम आहे, जनाज़े खां पोइ दुआ घण मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे।
आहे या न आहे? जेको सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सुन्नत जो इनकार करे माण्हुनि खे झले निभागा खुदा की जे दरबार मां घुरूं था तोखे छो थी पिट पवे पई। हिन जी मक़सद मतिलबु इहो आहे न त मुस्लमान छो बख़्शजे भली पादर खाए। तव्हांजी मर्ज़ी माइटनि जा आहियो ख़ैर ख़ाह त दुआऊं घुरी माइटनि खे बख़्शिश ॾियारियो, पर जे आहे को माइटनि ॾे पलांदो रहियल त पोइ तव्हांजी मर्ज़ी। माइटनि ॾे पलांद त कोन थो न रहियल, माइटनि तव्हां सां चङायूं कयूं आहिनि न, पोइ महिरबानी कजो वरी माइटनि जी सार संभाल रहिजो। अज़ीज़नि खे दुआउनि सां यादि कजो। अद्दुआ मुख़ुल इबादत, नबी सही फरमाईंदा दुआ इबादत जो मग़ज़ आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे बाना घुरणो तुंहिंजो कमु आहे, ॾियणो मुंहिंजो कमु आहे। उदऊनी अस्तजिब लकुम, बाना घुर त ॾियां, मां रब करीम खां दुआ घुर त मां तुंहिंजी दुआ क़बूल फरमायां। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ नबी सही फरमायो आहे मुंहिंजा उम्मती गुनाह खणी वेंदा, कब्रुनि में वेंदा गुनाह खणी वेंदा, क़यामत जे ॾिहाड़े उथंदा त गुनाह न हूंदुनि। असहाबनि चयो या रसूल अल्लाह क़ब्र में गुनाह खणी वियासीं काॾे वियनि? सरकार फरमाइनि था बेइस्तिग़फ़ार औलादिहिम व अहबाबिहिम, उन्हनि जे मरी वञण खां पोइ उन्हनि जी औलाद उन्हनि जा अज़ीज़ क़रीब उन्हनि जे लाइ जेके दुआऊं घुरंदा हुआ मां रब उन्हनि जे दुआउनि जे करे हुननि जा गुनाह बख़्शे छॾिया। सुन्नी तोखे मुबारक हुजे तुंहिंजो पाक मसलक आहे। न तूं असहाबनि जो गुस्ताख, न तूं अहल बैत जो गुस्ताख, न तूं वलियनि जो गुस्ताख। क़यामत जे ॾिहाड़े सुन्नी तोते केस हूंदो ई कोन को, कंहिंजे मथां सहाबा जे गुस्ताखी जो केस हलंदो, कंहिंजे मथां अहल बैत जे गुस्ताखी जी केस हलंदो, कंहिंजे मथां नबी जे गुस्ताखी जो केस हलंदो। अहले सुन्नत वारा आज़ाद हूंदा, सलातो सलाम पढ़ी जन्नत में हलिया वेंदा। जो त असां वलियनि खे मञण वारा, नबियनि खे मञण वारा, शहीदनि खे मञण वारा, अहल बैत खे मञण वारा, सहाबा खे मञण वारा, कंहिंजी बि मुंहिंजा दोस्त असां वटि गुस्ताखी गिला कान्हे का, जंहिंजी महबूब सां निस्बत आहे सो असांजे सिर जो साईं आहे। हिन खे हर शइ बिदअत नज़र थी अचे, हर शइ बिदअत, हर शइ बिदअत। हा साईं, वरी छा बाबा क़ुरान? हिकिड़े माण्हू जी कंदा आहिनि ॻाल्हि, घोड़े ते पिया आयो, ॾिठई त हिकिड़ो हमरा झुंड कयो बीठो आहे, रोए थो। अबा छो थो रोए? चयसई बसि ॻाल्हि ई न पुछ। अबा सम्झो था न? घोड़े वारे चयो यार नेक सुठो माशाअल्लाह, मथे ते बि पटको आहे, ॾाढी मुबारक बि आहे, ऐं ख़ैर जो ॾिसण जो बि सुठो पियो नज़र अचे। अलाए हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे? घोड़े तो लही चई यार ॻाल्हि त ॿुधा, छो थो रोए? चई हितां मैल खन परे हिकिड़ी पोख ही मां उतां पे लंघियुसि, मूंखे ख़बर कान पई उन पोख जो हिकिड़ो कणक जो संग हिन मुंहिंजे पांचे में फासी पियो आहे, सो हिते मां खणी आयो आहियां। हाणे ड्रिजां थो त क़यामत में ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾिस, हे संग पराओ कीअं पुॼे? हुन चयो वञ भेणा, ॾाढो को परहेज़गार आहे, सम्झो था न साईं? ॾाढो 5 मैल ते संग छॾण जे लाइ तयारु थियो बीठो आहे। हुनखे रहम अची वियो, चई ॻाल्हि ॿुध, तूं गणती न कर, मुंहिंजो भलो घोड़ो आहे, संग खण, घोड़े ते चढ़ियो, संग फिटो करे। चई तुंहिंजी मर्ज़ी। हमरा जमल घोड़े ते चढ़ी घोड़े खे अड़ी हई, चई सलाम अलैकुम, घोड़ो वरी कोन मिलंदई, मूंखे मिड़ई तुंहिंजो घोड़ो फबाइणो। संग जे बहाने घोड़ो हुनजो कायूं हलियो वियो। मुंहिंजा दोस्त नालो तौहीद जो, नालो इस्लाम जो, क़ुरान बाबा क़ुरान, ऐं खणी निहार त हड़प गड़प हड़ई हलाल मस्त कलंदर ला सभु हराम वहाबिन जे पेट में। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव, नाराज़ त कोन थींदव न? यार ही हराम, उर्स हराम, मीलाद हराम, पर इन्हनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त कांव खाइण सवाब आहे, जेको सॼो ॾींहुं गूं गाए। हराम जानवर उहो वरी हिननि जे मज़हब में खाइण सवाब फतावा रशीदी में लिखियो आहे। एतिरे क़दुर जो सभिनी बुज़ुर्गनि जी फतवा आहे, आलमनि जी फतवा आहे, फ़िक़ह जे किताबनि में लिखियो पियो आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त जानवर जा कपूरा, कपूरा सम्झो था? ओयो सही सिंधी में तो ॿुधाएसि पियो। हा सिंधी राम तो सोटे जी ओ ही है
सभिनी किताबनि लिखियो आहे, फ़िक़ह जे किताबनि लिखियो आहे त इहे पेशाब जे ख़ुरूज जी जाइ आहिनि, जानवर जा इहे कपूरा हराम ऐं मकरूह तहरीमनि जेके हराम जे वेझा आहिनि, इहे न खाइणा आहिनि। सम्झो था न? लेकिन देवबंदन जे मौलवी हेॾे वॾे सारे अशरफ अली फतवारनी त भली खाओ जाइज़ अथव। ख़ुदा महबूब जी तारीफ़ जंहिंजे वात मो कराईंदो आहे तंहिंखे ख़ुदा पाक शयूं खाराईंदो आहे। जेके नबी जी गिला कंदा आहिनि तंहिंखे ख़ुदा कपूरा ऐं काम वात में विझंदो आहे। मौलवी अशरफ अली ईअं बि चयो आहे, नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक, नकुले कुफ़्र कुफ़्र न बाशद, चए थो जेकॾहिं कंहिं इंसान जे चीच में आङुर में किरपिटी लॻी वञे, किरपिटी सम्झो था? या सम्झो था? चए थो जेकॾहिं लॻी पवे पोइ उनखे जेकॾहिं वात सां चटे छॾे त आङुर पाक थी वेंदसि। सम्झो था? मज़ो आहे न साईं? मज़हब सवलो आहे न भाउ? जे थोरो किरपिटी खे आङुर ते लॻण खां पोइ वात में विझी चूसे चटे छॾे तो आङुर पाक। अड़े ने भागा वात पलीद कोन थींदी, जेको तोले खन जेतिरो अंदरि वही हलियो इहो पलीद कोन वात थींदी, रुगो आङुर सफ़ा करणी आहे, बाक़ी हो माल अंदरि वञे त भली हलियो वञे। अरे ने भागा तू उर्स हराम करण वारा, मिलाद हराम करण वारा, ख़त्मे ख़ैरात जी मानी के हराम करण वारा, ख़ुदा कहिड़ो बंदोबस्त कयो आहे तोखे हराम पियो थो खाराए पियो। मुंहिंजे महबूब जी तारीफ़ सिफ़त सना करण वारे खे ख़ुदा हलाल खाराईंदो। ख़ुदा बि जोड़े जुठ अहिड़ी थो करे न। असीं मुंहिंजा प्यारा दोस्त जखर में पहुता ई कोन हो त अॻे असांजे लाइ बिस्तरा ठाहिया पिया आहिनि। भगल सगल गाॾी पंहिंजी काहे आयासीं, असांजा दोस्त वरी पेजारा गाॾी काहे साईं महिरबानी करे चढ़ी हलो बाबा, मूंखे पंहिंजी गाॾी नंढड़ी बनड़ी आहे। चए न साईं तव्हां हिन ते वेहो, कई गाॾियूं अॻियां पोयां बिस्तरा तयार, छाजे करे जो मुस्तफ़ा जी सिफ़त था बयानु कयूं। हा या न? ऐं जेके नबी जी गिला कनि, गुस्ताखियूं कनि, ख़ुदा थो चवे बिस्तरो नसीब कोन अथनि, तव्हां बिस्तरे ते वेहो, वहाबियत ते बिस्तरो चढ़ियो वते। ॾिठा अथव न बा? ॾठड़ी गुनाहनि जी कुल्हे ते दर दर फिरंदा वतन, तबलीग तबलीग तबलीग। ॾिठा अथव न बा? ज़ाहिर में तबलीग बिस्तरनि जूं गठड़ियूं ऐं अंदरि खणी खोल त कंहिंखे हीरोइन पई आहे, कंहिंखे माउज़र पियो आहे, कंहिंखे चर्स पियो आहे, कंहिंखे आफ़ीम पियो आहे। मां तव्हांखे हिकु न ॾह मुंहिंजा दोस्त अख़बारुनि जूं कटिंगूं ॾेखारां, कई दफ़ा पकड़िया आहिनि ऐं हुननि जे बिस्तरनि मज़ा हीरोइन निकिती आहे, आफ़ीम निकितो आहे, चर्स निकितो आहे, हथियार निकिता आहिनि, जेके तबलीग जे बहाने सां ॻोठ ॻोठ में सुपला कंदा था वतनि पिया ऐं बिस्तरो 24 कलाक चढ़ियो वतेनि ऐं बूथ ॾिसो त भेणा जे मुंहं ते जहिड़ी लानत लिखी पई आहे। अल्हम्दुलिल्लाह अवां बि वेठा हो, के ॾाढियूं कूड़ो था, के रखो था, के नमाज़ पढ़ो था, कोन था पढ़ो, ख़ुदा जो कसम आहे अवां जा चेहरा बि चिमकनि था पिया। ऐं हिननि जे नमाज़नि जा बूथ ॾिसो, मौलवियुनि जा बूथ ॾिसो, वाइज़नि जा बूथ ॾिसो, टे पहरी मुंहं ते लॻी पई अथनि। जेके नूर जा ख़िलाफ़ हूंदा तंहिंजे मुंहं में नूर न हूंदो। मुस्तफ़ा खे नूर मञण वारा ख़ुदा तुंहिंजे बूथ में बि नूर रखी छॾियो आहे, तुंहिंजे मुंहं में बि ख़ुदा नूर रखी छॾियो आहे। नूर मञण वारो ख़ुदि नूरानी आहे, इंशाअल्लाह तबारक व तआला सुन्नी परे खां पधरो हूंदो। अल्लाहु अकबर। मूंखे यादि आहे 1959 जी ॻाल्हि आहे। कहिड़े अरसे जी हवा? 1900 हे घणो आहे 98 लेखो कयो। 1959 में मां ऐं मुंहिंजो उस्ताद मरहूम अल्लाह से जन्नत नसीब करे साईं हज़रत मौलाना करीम बख्श साहब रहमतुल्लाह अलैह दरगाह पीर साईं पागारे जे मदरसे में पढ़ाईंदा हुआ। साईं मौलाना उस्ताद हाजी करीम बख्श रहमतुल्लाह ताला अलैह हाणे विसाल करे विया। हिकिड़े जलसे ते वियासीं, उस्ताद मूंखे वठी हलियो, मां बि नयूं नयूं तक़रीरूं शुरू कयूं हुजनि। 1959 जी ॻाल्हि आहे। चाचड़नि जो ॻोठ हो पन्ने आकिल खां हेठि, कच्चे में वियासीं। तकरीर जे दौरान ॿ टे मुला वहाबी आयासीं, मुनाज़रो कयो, ख़ल्क़ वेठी हुजे, उन चाचड़नि जो क़ौमी सरदार बि वेठो हुजे, मां बि वेठो हुजां, उस्ताद वेठो हुजे। तकीर मूं पे कई, उस्ताद चयो तूं कर त पोइ मां थो तकीर कयां। जंहिंमहिल तकीर जे विच में हिन चयो असां मुनाज़रो कंदासीं, उस्ताद चयो हाओ मुनाज़रो कबो, पर 2 मिंट वेहो, तव्हांखे मुनाज़रे जो तरीक़ो थो ॿुधायां। हुन क़ौमी सरदार खे चईसीं आहीनो त घरऊं घुरायो। क़ौमी सरदार चयो जोड़ो 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 जल्दी को आहीनो खणी जो। हमरा डोड़ो घर भर में आहीनो वॾो खणी आयो।
उस्ताद से चो मुनाज़रो पो था कयूं तव्हां पंहिंजी भी शक्ल ॾिसो असांजे सुन्ननि जी भी शक्ल ॾिसो मुनाज़रो थियो पियो आहे मुनाज़रो थियो पियो आहे बस पो कुरान पो था खोलियूं हदीस पो था खोलियूं रुगो ही आहीनो खणी अव्हां पंहिंजो बूथ मुबारक बि ॾिसो असांजे सुन्नी गुनहगारनि जो मुंहुं बि ॾिसो अहिड़ा फिका थिया ॿिन्ही जा बूथ अहिड़ा हुजनि जहिड़ो काकूस ते मींहुं वठल हुजे टोरे जे मथां मींहुं वसंदो आहे पोइ सॼो टिड़ी पखड़ी वेंदो आहे ॿिन्ही जा बूथ गंद जहिड़ा लॻा पिया अवा हिकिड़े शीदीअ लधो आहीनो पुट सां पे गॾियो हुयो नंढड़ो छोकिरो हो हिन जेतिरो होसि ऐं हुन को वरी उमिरि में सॼी हयातीअ में आहीनो ॾिठो ई कोन अॼुकल्ह त आहीनो आम जाम आहे पर अॻे नवां नवां हा नंढड़ो शीदी ऐं वॾो पोढ़ो शीदी गॾिया पे विया आहीनो को दग ते पोइ छोकिरे खणी ॾिठो हाणे शीदी जो बच्चो बि त सुहिणो हूंदो न सही ॾिसी जे अब्बा जे जीउ जे अलाए केरु आहे ॾियारे थो समझो था हे अलाए केरु आहे छोरे खे पंहिंजी शक्ल नज़र आई न किना वार दासूं हेॾियूं हेॾियूं हा साईं वार घुंडीदार कारो जहिड़ो दांगी जो तरो अब्बा हे केरु आहे ॾियारे थो पोड़े चो माखे ॾे ॾिसांसि केरु आहे वरी पोड़े जो पंहिंजे अखियुनि जे आॾो को त पोड़े खे पंहिंजी सूरत नज़र आई चई फेठ थी भेणा अछी ॾाढ़ी सां ॿारनि खे थो ॾियारे समझो था ना है ना छा चई अछी ॾाढ़ी सां ॿार थो ॾियारे हालांकि न को छोकिरो हो ॾियारींदड़ हो न को हो पोड़ो ॾियारींदड़ हो शक्ल ॿिन्ही खे पंहिंजी नज़र पे आई हिन भागे खे चओ पंहिंजी सूरत त ॾिसो नबी जा गुस्ताखो ख़ुदा जो कसम आहे मुस्लमान सुन्नी परे खां पधरो तव्हां सां जॾहिं न मुनाज़रो कनि बसि मुनाज़रो कर कोन आहीनो कढी साम्हूं ॾिसो आहीनो बाबा मुहांडो पंहिंजो ॾिस पोइ तूं मूंसां मुनाज़रो कजां अल्लाह ताला शल हिदायत नसीब फरमाए ये गुस्ताख बेअदब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में बेअदबी करण वारा अल्लाह ताला जूं शक्लियूं ई परे खां पधरे करे छॾियूं ऐं नबी जा जेके आशिक़ आहिनि ख़ुदा जो कसम आहे तन जा चेहरा गुलाब जहिड़ा आशिक़ जा चेहरा ऐं वहाबीअ जा चेहरा जुलाब जहिड़ा मुंहिंजा दोस्त सॼी ज़िंदगी तबलीग उन वाइज़नि में गुज़रे शक्लियूं ख़ुदा फेराए छॾी अथनि मुहांडा ई ख़ुदा फेराए सरात पर त मां ॻाल्हि पूरी कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि माखा ॻाल्हि अॼु जा मौला माफ़ कर माफ़ कर माफ़ कर अजमेरी साहब हिकिड़ो तवाफ़ जो चक्कर फेरे आयो ॿियो फेरे आयो टियों फेरे आयो हिन जे रणनि खे दाउन खे ॿुधी अजमेरी साहब खे रहम अची वियो आहे हिन जे भर में बीही रहियो आहे अलाए छो थो रोए हिन खां कहिड़ो गुनाह थियो आहे अल्लाह जे वलियनि खे ख़बर पवंदी आहे तोखे मूंखे ख़बर कान पवंदी आहे ख्वाजा अजमेरी हुन जे भर में जो बीठो हो चवे पियो मौला माफ़ कर न त काबे मूं आवाज़ पियो अचे कोन बख़्शींदो साईं कोन बख़्शींदो साईं अल्लाह पनाह ॾे चओ आमीन ख्वाजा साहब हैरत में अची वियो हीअ माफ़ी जी जॻह हिते खुदा ताला चोर बख़्शींदो आहे ज़ानी बख़्शींदो आहे शराबी बख़्शींदो आहे हर क़िस्म जे ॾोहारी खे माफ़ कंदो आहे हिन अलाए कहिड़ो ॾोह कयो आहे जो ख़ुदा जे बैतुल्लाह मां काबतुल्लाह जे दीवार मां आवाज़ पियो अचे त कोन माफ़ कंदो सां पुछांसि त सही ख्वाजा साहब तवाफ़ पूरो करे नफ़िल पढ़ियो नफ़िल पढ़ी वांदो थी हिन जे भर में हिनखे बाह खां वरितई जी ॻाल्हि त ॿुध कहिड़ो गुनाह कयो थी चए मां वॾो गुनाह कयो आहे केड़ो वडो गुनाह कयो थी जो तू थो चवी मौला माफ़ कर तोखे बैतुल्लाह मो आवाज़ पियो अचे त माफ़ कोन कंदो सा ॻाल्हि कहिड़ी आहे जेके भला मूं वॾो गुनाह कयो आहे जे ॻाल्हि कर धीअरूं विहारियूं हुई चोरियूं कयूं हुई शराब पीतो हुई व्याज खाधो हुई परावा हक़ गज़ब कया हई के कत्ल कया थी के ज़िनाऊं कयूं थी दे ख़बर
ये तो सही मां वॾो गुनाह कयो आहे, ओ मुंहिंजा अदा इहे सभु वॾा गुनाह। औरत घर में बालिग विहारण सख़्त गुनाह हुआ। अल्लाह न को निमाज क़बूल करे, न को हज क़बूल करे, न को ख़ैरात क़बूल करे। अल्लाह ताला हर महीने न्याणी विहारण वारे जे गले में खून जो ॾोह लिखंदो आहे। माह वारी माईअ खे ईंदी वेंदी आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे तूं पंहिंजी न्याणीअ खे कोन थो थारी, बालिग न्याणीअ खे मां रब महीने महीने गले में खून थो लिखाए। पराओ व्याज करे माल खाईंदो आहे, व्याज खोर खे गुनाह एतिरो थींदो आहे, नऊज़ बिल्लाह। नबी से फरमाइनि था ॼणो पंहिंजे सगी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे पियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, वॾा वॾा गुनाह, पर ख्वाजा साहब खे चयो त क़िबला मां इन्हनि खां बि वॾो गुनाह कयो आहे। ॻाल्हि कहिड़ी आहे ॿुधा सही, रोई थो चवे क़िबला ॿुधाईंदे शर्म थो अचे, ॿुधा सही चवे थो क़िबला रमज़ान जो महीनो हो, मूंखे बुख लॻी हुई, 3 पहरीअ जे टाइम ते मां मानी पे मुझी अम्मा जा उज़वा सड़ी पिया, समझो था अलाए न, हुन जा हथ कुरड़ा थी विया, पेर कुंडड़ा थी विया, न मुंहनि में या न जेरनि में या। हाणे त ॾाढो बाॾायां थो पियो, साल गुज़री विया, हाणे रब खे चवां पियो गुनाह बख़्श, पर रब चवे थो कोन बख़्शींदो साहिब। ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पलीत हाणे पोइ माउ खे रंजाए तूं काबे में छा करण आयो आहे? मां ॾस थो ॼाए वञी माउ खे राज़ी कर, अम्मा राज़ी थींदई त रब बि राज़ी थींदी, अम्मा राज़ी कान्हे त रब बि राज़ी कोन थींदी। हाणे हिते कहिड़ा तवाफ़ कंदे वञी माउ जेरी आहे हा उनखे परचाए। उतां निकितो आहे, दरवाज़ो माउ जो वञी खड़कायो आहे, अंदर अम्मा थी पुछे अब्बा केरु आहे? चवे थो अम्मा मां तुंहिंजो फलाणो पुटु आहियां, दरवाज़ो खोल। चवे थी ओ मुंहिंजा बच्चा मां उथण जहिड़ी न आहियां, घुमण जहिड़ी न आहियां, मुंहिंजा हथ नंढड़ा थी विया जली विया, मुंहिंजा पेर कुंडड़ा थी विया, तो मूंखे टांडनि में साड़े छॾियो आहे। ओ मुंहिंजा बच्चा मां उथण जहिड़ी न आहियां, ओ मां तोखे नबीअ जो वास्तो आहे, काबे जो वास्तो आहे, सिद्दीक़ जो वास्तो आहे, फारूक जो वास्तो आहे, उस्मान गनीअ जो वास्तो आहे, हैदर करार जो वास्तो आहे, हसन हुसैन जो वास्तो आहे, खातून जन्नत जे झोलीअ जो वास्तो आहे। महिरबानी कर दरवाज़ो खोल। मां रेड़ियूं ॾेई आई आहे, दरवाज़ो खोलियो आहे। अम्मा मूंखे ख़ुदा वास्ते माफ़ फरमाए, काबो मूंखे माफ़ नथो करे, रब मूंखे माफ़ नथो करे। माउ थी चए अब्बा दिलि मां दुआ निकिरे ई कान थी, अम्मा मुंहिंजे लाइ बार बार आवाज़ पियो अचे तूं बहरू मां अल्लाह जे रहमत खां तूं माफ़ न कंदीअ त मां जहन्नमी आहियां। आख़िर अम्मा अम्मा हे कुर्बान, अम्मा ता वञा, अखियुनि मां ॻोढ़ा वाए चए थी अब्बा मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी थी, मूंखे मारे छॾियो थी, पर छा कयां बच्चो आहे, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो। हासे मां मुंहिंजा बच्चा मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो। जमल अम्मा हिन खे चयो ख़ुदा वास्ते माफ़ कयो, ही डोड़ंदो आयो, डोड़ंदो डोड़ंदो वरी जो काबतुल्लाह में तवाफ़ पियो करे, मौला मूंखे माफ़ कर। बैतुल्लाह मूं आवाज़ पियो अचे, ओ मुंहिंजा प्यारा, ओ मुंहिंजा बानड़ा, मां रब तोखे हरगिज़ माफ़ कोन कया हा, पर तोखे अम्मा माफ़ कयो आहे, मां रब बि माफ़ थो कयां। दुरूद शरीफ मुझे प्यारे हबीब पाक सला 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 बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। मोहब्बत सा सलात, मोहब्बत सा बुलंद आवाज़। अब थका हो तो दुआ घुरूं, बिरोही घणा हो न, बिरोही ॿियूं क़ौमूं बि हूंदियूं, इहे न साईं, बिरोही घणा न, ॿियूं बि घणियूं, अलहमदुलिल्लाह गोश्त भला बिरोहिन जो आहे न, ॿियूं बि क़ौमूं हूंदियूं, अलहमदुलिल्लाह। ख़ुदा ताला तव्हां खे बिरोहिन खे आबाद करे, ॿियनि खे बि आबाद करे, आशिकान रसूल सभिनी खे ख़ुदा आबाद करे। दोस्तो अज़ीज़ो मुसलमानो भाइरो, अर्ज़ पे तव्हांजी ख़िदमत गिरामी में कयुमि त अल्लाह पाक जो हबीब तो फरमाए त हू छोकिरो पीउ खां धक झले मां वटि ईंदो। यादि आहे? विसरी वियो, विसरी वियो। मां परे निकिरी वियुसि, हाणे मोटी आसि पंहिंजी जाइ ते। अबे मोटायो हुउसि न,
हाणे कंहिं वटि आयो आहे एॾी शफ़ीक माउ जंहिंजो तो वाक़ियो ॿुधो पर क़यामत में उहा बि चवंदी पुट चीड़ न ॾींदीसांइ वार जेतिरी बि नेकी तोखे कान मिलंदी वञी पाण ॼाण सड़े त वञी सड़ दर्दनाक ॾिहाड़ो आहे अज़ाब जो ॾिहाड़ो आहे ख़ुदा शल पनाह ॾे मरणो अथव या न शाह साहब फरमाइनि था मुए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़िल कन मुकाम लुत्फ साण लतीफ चवे लताब कन लीलाम हाणे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुंहिंजे आसरे असांजो सहारो नबी आहे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरणो आबा कुछ मरण जी तैयारी कर आओ या न हमेशा रहंदे या हलंदे आखिर हलणो आहे न सही हुन सफ़र जी तैयारी कई थी अॻियो आख़िरत वारो जेको ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे दरबार में हलणो आहे उन जे लाइ समर ठाह उन जे लाइ कुछ कोशिश कर हाँ या न दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हिकिड़े दरवेश चयो आहे इथां सॾे दई ज़मींदारा कंहिंकू कुटा कंहिंकू मारा आओ न सही हिते त वॾेरो लॻो पियो आहे परवाह ई कान्हे इथां सॾे दई ज़मींदारा कंहिंकू कुटा कंहिंकू मारा ख़बरा पौसनी ख़बरा चारा ख़बरा पौसनी मर तो सही ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हिन दुनिया मां आख़िर तोखे हलणो आहे अल्लाह जे दरबार में इथां तुले दई टोए कासे उथां बि तुलसन तोले मासे कबर अंधारी खड़कन पासे इहत कबर विच घड़ त सही ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अल्लाह जी ज़ात बाबरकात जे दरबार में हिकिड़े ॾियारे पाण खे हलणो पवंदो आहे ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांजे मथां रहम फरमाए अज़ाब खां तव्हां सां सभिनि खे बचाए चले कुछ आख़िरत जो समर तैयार कर हिन दुनिया मां तोखे मूंखे सभिनी खे हलणो पवंदो अम्मा बि छॾे थी वञे पीउ बि छॾे ॾिनो हाणे मायूस वीचारो मायूस अबा सहारा कोन मिलिया न सही हाणे मलाइक खे पकड़ींदा बाबा बस न कुछ कोन मिली न अबे भी कोन ॾिनी अमड़ भी कोन ॾिनी यारन भी कोन हाणे हलंदो ज़खड़े मुझे महबूब पाक जो फरमान आली शान उनके मलाक जमल छिके हलंदा अगते दोज़ख दे वचो विंदा पुछा सड थींदो या मलाइकत अल्लाह अला मकानकुम ओ अल्लाह जा फरिश्तो बीहो पंहिंजी जाइ ते मलाइक जो पोते वाझाईंदा त मदीने जो शहनशाह डोड़ंदो ईंदो चओ सुभान अल्लाह मानिक मिट्टू सदोम ऊंदाही में सोजरो शरवेल हिसाब जे छॾे न वींदोम पोइ सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहारल के चधणी अबो छॾे वञे अम्मा छॾे वञे अज़ीज़ छॾे वञनि भाउर छॾे वञनि मिट माइट छॾे वञनि पर मुंहिंजा प्यारा दो त ॾुखीअ में मुंहिंजो मुहम्मद करीम कोन छॾींदो वॾा वण वणकार जा जिते नाग सुझन नीला उते अब्दुल लतीफ चवे गया हो कहे कड़ल हीला जिते कुड़म न कबीला उते रस जो रहबर राह में वॾा वण वणकार जा मूं त पाणी खयुम न पाओ जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ताओ लगन लुखूं लतीफ चवे माज़ूरन मथाओ हाणे उते हो त हली आओ जिते हब में हूंदसि हे कली इंशाअल्लाह ताला जंहिंजो ईमान आहे मुस्तफ़ा तव्हांजी शफ़ाअत कंदा जंहिंजो ईमान आहे सो हथ त मथे खणी मां ॾिसां त सही जज़ाकल्लाह 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 अड़े हिन खटरी अमुला लाड़काने वारे हुकाई पंहिंजे किताब में लिखियो आहे त नबी न को असांखे दुनिया में कमु ॾींदो न को क़यामत में कमु ॾींदो
हुन जो कम हो तबलीग करण सो तबलीग करे वियो हाणे हुन जो को बि असां ते न को दुनिया में फ़ाइदो आहे न को आख़िरत में फ़ाइदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त असां त चऊं था असांखे नबी जो दुनिया में बि सहारो आहे क़ब्र में बि सहारो आहे त हशर में बि सहारो आहे हबीब करीम खां पुछो वियो हो या रसूल अल्लाह अवां खे असां काथे ॻोल्हे लहूं पाण फरमाइनि था टे जायूं अथव मूंखे ॻोल्हे लहिजो पहिरों पहिरों मां तव्हांजे अमलनि तोरण वारी जाइ ते बीठो हूंदुसि तव्हांजे अमलनि जे तोर वारी जाइ ते न लभा त तव्हांखे हौज़ कौसर ते लभंदुसि जे हौज़ कौसर ते तव्हांखे न मिला त पुल सरात ते बीठो हूंदुसि मुंहिंजा उम्मती पिया लंघंदा मां मुहम्मद दुआ पियो घुरंदुसि ॿुधो अथव न त वार खां सनी तलवार खां तिखी ऊंदाही रात व इम मिनकुम इल्ला वारदुहा व कान अला रब्बिक हतमम मक़दिया कुरान अल्लाह ताला फरमाए तो हर हिक खे लंघणो आहे पीर हुजे पैगंबर हुजे पर पुल सरात तां लंघे वार खां सनी मौलवी पे थियो वार खां सनी तरार खां तिखी समझो था न सही 29 ऊंदाही रात 3000 साल जो पंध त जत वेठो हो आखे इवे आख त दग है ही कोन जागो था न हाँ सही जो वार कनू सनी होवे तलवार कनू तिखी होवे 29 ऊंदाही जहिड़ा ऊंदाह भी पिछे वल होवे भी 3000 साल दा पंध मुफासला पिछे मुल्ला इवे आख न त दग है ही कोन ये सादा अथव वीचारा सादा इन जो ईमान पक्को आ हिकड़े मौलीअ पे ॿुधायो क़यामत थींदी झेड़ो थींदो लठ लॻंदी ज़मीन ट्रामो थी वेंदी पगर में माण्हू नफ़सा नफ़सी पिया कंदा समझो था अलाए न को कंहिंजो कोन हूंदो हिकड़ो जतो थी बीठो आखे मुला तरस सराइकी ॼाणो था अलाए कोन आखे तरस चे क्या करा चे भला ए जह दिहाड़े न झेड़ा थीसी उन झेड़े वाले दिहाड़े नबी सही होसन चे हाँ नबी सही होसे चे भला सिद्दीक अकबर चे उहो भी होसे फारूक उस्मान अली होसन चे उहो भी होसे चे सोहणा हसन हुसैन चे उहो भी होसे आखे 11 वाला पीरान पीर दस्तगीर होसी चे हाँ उहो भी होसी चे पिछे मुल्ला टिट न मार छा चई सबा मुल्ला टिट न मार एझे जवान होसन त झेड़ा थी सही कोन को एकड़े बहराड़ी जे सादे मानू जो ईमान तरसो त एड़ियूं हस्तियूं हूंदियूं वरी मार खाईंदासे अब गोठ जा चंगा हूंदा वेठो ॾींदा कंहिंखे न गोठ जो चङो कंहिंखे कोन वेठो ॾींदो आहे चङो हुजे मुंहिंजा अदा महबूब हुजे पीरान पीर हुजे तव्हांजा असांजा मुर्शिद हुजनि कलंदर हुजे भिटाई हुजे रोज़े धणी रहमतुल्लाह हुजे पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी हुजे तव्हांजा असांजा मुर्शिद हुजनि इंशाअल्लाह मुरीद कोन माराईंदा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे ताकीद हक चाहे नारे हैदरी या गौसद दस्तगीर ओहो दस्तगीर आ जय पीरान पीर जे जात बाबरकात कुर्बान वञा पाण फरमाईंदा यदी अलल मुरीद कसमाय अलल अर्द पीरान पीर फरमाइनि था त मुंहिंजो हथ मुरीदन जे मथा इए आ जे आसमान जमीन जे मथां आ रूह जमीन आसमान खां ॿाहिरि नाहे पीरान पीर फरमाए तो रूह जमीन ते मुंहिंजो मुरीद बि मुंहिंजे हथ खां ॿाहिरि नाहे मञो था पीरान पीर खे हज़रत पीर साईं ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार रहमतपुर शरीफ वारो बुजुर्ग फरमाईंदो हो अब्बा पीरान पीर असादा पीर कोन है पीरान पीर पीरे दा भी पीर है हजरत ख्वाजा साईं फरमाईंदा पीरान पीर रहमतुल्लाह जो फैज़ क़यामत ताईं हरदो आहे अरे अखियुनि वारे खे ख़बर आहे अंधे खे ख़बर कान्हे आओ या न जन खे अखियूं हंतन खे पतो आहे त अब्दुल कादिर जीलानी जो छा शान आहे मुंहिंजा प्यारा दोस्त वधीजो हाणे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात पुठियां सॾु कंदा ओ मलाइको बीही रहो मलाइकनि खे रब चवंदो मलाइको इन बाने खे झलियो पुठियां मदीने वारो साईं छॾींदो त जीअं मुंहिंजो हबीब चवे तीअं कयो मलाइक बीही रहंदा यादि आहे विसरी वई ॻाल्हि साईं फरमाईंदा हे त मुंहिंजो उम्मती आहे काॾे था वठी वञोसि
साईं हिन जा अमल खुटी पिया आहिनि, हिकिड़ी नेकी बि कान थी मिलेसि, अबो अम्मा बि कोन था ॼणसि, हाणे दोज़ख ॾे थो वञे। साईं फरमाईंदा तोर कई अथव? चई हा साईं। हलो मुंहिंजे रूबरू तोरियो। अबा काहे वार जे दुकानदार तोर कई हूंदी जो वठे सवायो ॾिए वरी, सम्झो था न साईं? तोर महल सवा सेर अन्न वठंदो, पैसा ॾींदो वरी मुने सेर जा। असांजा दोस्त बि वाइज़ ॿुधी ॿुधी सुबुह जो दुकान ते वेहंदा न, वाल जी जॻह ते मुनो वाल ठाड़ींदा। अरे छा थो करे? अदा छा कयां, सॼी राति मौली साहब जाॻायो आहे, चेतो आहे ई कोन। आओ न साईं? अरे मुने वाल मूं सवा वाल कोन थो ॾे, बाक़ी मुने वाल थो ॾी पियो। निंड वरायो थी त वाल जो ॾेढ वाल ॾे, न एॾे बरो चढ़ंदुसि घटि वारे पासे। मलाइकनि जी तोर सच्ची या कच्ची? महबूब से फरमाइंदो मुंहिंजे रूबरू तोरियो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे चओ ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दी जिसने हमारे दिल को जला, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गैसू वल्लैले इज़ा यग़शा, यासीन जबी आरद ताहा, माज़ाग का आँखों में सुरमा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐ नाम मोहम्मद सल्ले अला सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजो महबूब नबी हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था माईअ सोहणीअ जे ज़ुबान सां त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब जी ज़ात खे ॾिसो, माई सोहणी थी चवे त जी मुंहिंजी मुलाक़ात होए अव्हां जी हो तसां, सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात, हूंदा बाहुन विझी वात रिहूं क्यों रणम में। असांजो नबी महबूब नबी, चओ असांजो नबी, ॾाढे चओ असांजो नबी। और मुंहिंजा विछड़ा भाव अज़ीज़ मलाइकनि खे फरमाईंदा मुंहिंजे रूबरू मुंहिंजे उम्मतीअ जा अमल तोरियो। मलाइक अमल तोरींदा, जंहिंमहिल मलाइक हुन जा अमल तोरींदा, अफ़ाल साॻा हूंदा जेके पहिरीं हुया। नमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कातूं, ख़ैरातूं सभु थोड़ा, ज़िनाऊं, चोरियूं, बदमाशूं घणियूं। नबी खे अर्ज़ कंदा उन्ज़ुर या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी हाणे तूं पाण वाझाए, अमल त आहे सुकून मां छा कयां। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे खीसे मुबारक में हथ विझंदा, खीसे मां हिकिड़ो नंढड़ो काग़ज़ कढंदा, नंढो काग़ज़ कढी हुन जे नेकिन वारे पासे रखंदा, काग़ज़ रखी हुज़ूर चवंदा हाणे तोरियो। मलाइक जो तोरींदा त नेकियूं घणियूं थी वेंदियूं, गुनाह थोड़ा थी वेंदा। अल्लाह जो हबीब मलाइकन के चंदो हाने त जन्नती या वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा। अल्लाह जो फरमाना फअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादिया। जा जा अमल करा थी पदा हो जन्नत दे वेंदो। हाने हिन जा अमल घणा हन तहां ता बि मयार नथी, उम्मतीअ जो बि कम थियो, हाने जन्नत दे वठी वञो। मलाक चवंदा हा ओ सही जन्नती आ, पर नमाज़ूं तोरियूं से, हज तोरिया से, ज़कातूं तोरिया से, खैरातूं तोरियूं से। इहा चिट्ठी छाजी आ जेका तव्हां पाण वटि संभाले रखी आ, इहो कहिड़ो अमल आ ॿुधायो त सही। साईं फरमाइनि था हाओ जखर जे ॻोठ में जलसो हो, मुंहिंजे न गुनहगार मुंहिंजो नालो ॿुधी मूंते सलातो सलाम पढ़ियो हो, उहा अमानत मां वटि पई ही, अॼु हुन उन जे सलातो सलाम बेड़ा पार करे छॾिया। इहा अहिड़ी नेमत आहे जो ख़ुदा जो कसम आहे जहन्नमीअ खे जन्नती बणाए छॾी, निभागे खे भाग वारो बनाईंदी आहे। त मुंहिंजा बिछड़ा भाउ अज़ीज़, इहो दर्दनाक ॾिहाड़ो आहे या न आहे?
अल्लाह ताला फरमाए तो हल अदुल्लुकुम अला तिजारतन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम, बुधाया वापार जेको एड़े दर्दनाक ॾिहाड़े जे अज़ाब खां बचाए छॾेव। हाँ सही बुधाए। अल्लाह ताला फरमाए तो तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, व तुजाहिदून फी सबीलिल्लाह बि अम्वालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। पांजे नफ्स सां पांजे माल सां अल्लाह जे राह में जिहाद कयो, इहो तव्हां जे लाइ भलो आहे। जेकॾहिं तव्हां खे ख़बर पइजी वञे अल्लाह रसूल सां सौदो कयो त अज़ाब खां बची पवंदव। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, रुगो अज़ाब खां कोन बचंदव पर रब तव्हांजा गुनाह बि माफ़ कंदो। वयुदखिलकुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, रब जी ज़ात बाबरकात तव्हां खे जन्नत में दाख़िल कंदो जंहिंजे हेठां नहरूं वधनि थियूं। ज़ालिकल फौज़ुल अज़ीम, इहा ई तव्हां जे लाइ वॾी कामयाबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो मसाकिन तय्यिबतन, ऐं अव्हां जे लाइ ते अल्लाह ताला पाक ठिकाना रहण जूं जायूं बिल्डिंगूं महला तूं ठाहे छॾियूं आहिनि। कमु कहिड़ो आहे, रुगो मुहम्मद करीम जी दामन में चिंबड़ी पओ, मुंहिंजे नबी जा गुलाम बणिजी पओ, ईमान अल्लाह जी रसूल ते आणियो, अवां आशिक रसूल बणिजी पओ, वहां बिन खां बेज़ार थी पओ, हबीब जी दामन वठी पओ। अल्लाह ताला फरमाए इहो मूंसां वापार कयो त तव्हांजी जन्नत जागीर बणिजी वेंदी। अल्लाह ताला शल तहांजी भी हाज़िरी कबूल करे, अवां जे सदके मुंह गुनहगार जी भी हाज़िरी कबूल फरमाए। अल्लाह ताला तहांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए, महबूब जो इश्क ऐं मोहब्बत नसीब फरमाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके जन दोस्तनि जलसो कयो आहे, तन जे माल में ईमान में बच्चन में खुदा बरकतूं नसीब फरमाए। दोस्तों हे ॿ टे किताब आहिनि, सैफ़े यज़दानी वहाबिन जे रद में लिखियल आहे। ही नमाज़ जो किताब आहे, तोहफ़तुल मोमिनीन। इन खां अलावा हर मसइलो नंढे खां नंढो, वुज़ूअ जो, गुस्ल जो, तण जो, नमाज़ जो, नफ़िल जो, तहजुद जो,